बताया जी सर। तो ने छोकरी जो खिलण अजीब नथो लगे? सर मूंखे त लगे तो इनकी वॾो हिकु शौक़ आहे। छाजो? सर शादी जो बताया जी सर। टाइम तो घणो थियो आहे? चरा या बाबा री लटका खणिया ये ने कर मुझे बहुत साले जो बोस आ तू जलील कयो थी मूंखे तू यार तंग कयो जदी कदी तू मूंखे चईंदा फलाना टीरा मटीरा अरे सिरो तो खणिया छोरा इन मूंखे मथे में सूर कयो। बताया जी सर। उन होटल दा माने त वठिया वडो को बुखियो आ सर। अरे चलो सीआरडी भी न हुंदी आ न पेट जी त आ न सर सॼो ॾींहुं लोड़ाईंदो आ मूंखे। वन वठी हल बताया जी सर। ये त खबर है केड़ी सर? ये सोनिया लाखो ऐं चाचे मोर जो छा सीना? सर ये त भेण भाव आहिनि। पर सोनिया लाखो त चाचे मोर के प्रपोज थी करे। सर ये कुल ड्रामा थी। बताया जी सर। ये त खबर है केड़ी सर? यो आलिया रिजवान ऐं मीर खान जो छा सीना? सर मीर खान त हिकु मोहरो आ। असल कहानी आलिया रिजवान ऐं अली अख्तर घोटकी वारे जी आ। ओ गिए सर उहे ॿई शादी करण चाहिनि था। अच्छा न जो मतलब समझे बताया केड़ो सर? आलिया रिजवान भी हाणे फेमस थियण चाहे थी। चवे था ॿाराना सच तो। बताया जी सर। तोखे खबर आ केड़ी सर? त ये वड़ा जेके स्टार आहिनि टिकटॉक ते ये कंहिंखे लाइक ऐं कमेंट कंदा आहिनि। सर मूंखे त न आहे ख़बर। ये उन्हनि माण्हुनि खे कमेंट कंदा थी जेके हिननि जी बेइज़ती कंदा आहिनि। उहो कीअं सर? बस सम्झण वारा समझी विया। बताया अरे तू मुंहिंजे भाउ खे हथ कीअं लाथो आहे? भाऊ जंग हेठ लाए पोइ ॻाल्हायूं था। अरे न लाहींदुमि छा कंदे? भाऊ कॉलर मां हथ कढ इहा ॻाल्हि सही न आहे। न हटाईंदुसि छा कंदे? अरे छोरा इहा बाबा री पुराणी लटता खणी आ। ये इहे न सुधरदा आहिनि। कमाइण ते अचां त बिलकेट खे पुत छॾे पर अरे हाओ वांदा कमाईंदो आहे। ही जेका भी प्रॉपर्टी ॾिसे थो सॼी मां ख़रीद कंदुसि। मां खपाईंदुमि न। बताया जेकॾहिं ब्यूटी पार्लर बंदि थिया त छा थींदो? छा वरी छा थींदो? ऐं मख़लूक़ात पैदा थींदी।